अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार। मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं सिंध में बरसात ऐं ॿोॾ खां पोइ वारी सूरत हाल ऐं हुकूमती रिलीफ ऐं रेस्क्यू जे हवाले सां। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अॼु सिंध जे वॾे वज़ीर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त हुननि जे मथां तमामु घणी तनक़ीद कई वञे थी। हुननि ते तनक़ीद कई वञे थी त हुननि खे ॿोड़ियो वियो आहे समूरी सिंध खे, पर सिंध पाण मुरादो सिंध में कंहिं बि तरह जी ॿोॾ न आहे आई। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त इन तरह जा इल्ज़ाम मौजूदा सूरत हाल में तमामु ख़राबु ऐं खिल जोगी ॻाल्हि आहे। मौसमियाती तब्दीलियुनि जे करे हुननि खे इन तरह जी सूरत हाल खे मुंहुं ॾियणो पियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त सिंध में इहा सूरत हाल आहे जो ॼण क़यामत खां अॻु का क़यामत आई हुजे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जेकॾहिं इंक्रोचमेंट खे ख़तमु बि कयो वञे हा जस्ट सपोज़ ऐं दरिया ख़ाली कराए वञे हा या LBOD RBOD खे ठीकु कयो वञे हा, पर हुनजो सुवालु हो त 250 तरबेला डैमनि जेतिरो पाणी किथे ड्रेन कयो वञे हा। इहो पॉसिबल ई कोन्हे। दुनिया जा सुधरियल मुल्क बि एतिरो पाणी ड्रेन करण जी सलाहियत नथा रखनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु त हुननि ते तनक़ीद कंदड़ क़ौम परस्तनि खे थोरो कुझु सोचणु घुरिजे। मौजूदा सूरत हाल में इलेक्शन जी ॻाल्हि करणु पिणु शर्म जोगी ॻाल्हि आहे। हिन वक़्तु सभ खां पहिरीं जेका तरजीह आहे उहा माण्हुनि जे रेस्क्यू रिलीफ ऐं रिहेबिलिटेशन जी ज़िमेदारी हुकूमत जे मथां लागू थिए थी। सियासत ऐं चूंडूं बाद में बि थी सघंदियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त कोरोना खां वधीक सूरत हाल जेका आहे सो ख़राबु थी आहे। 40 लख एकड़ ज़रई ज़मीन तबाह थी चुकी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां इहा दावा कई हुई त 50 सैकड़ो पाणी इन्हनि ॿोॾ सटियल इलाइक़नि मां कढियो वियो आहे। पाणी निकिरण खां पोइ, मुकमल पाणी निकिरण खां पोइ असल सूरत हाल ऐं नुक़सान जो अंदाज़ो थी सघंदो। कराची जे हवाले सां बिलावल भुट्टो जो ज़रदारी जो चवणो त कराची में बरसातूं थियूं आहिनि। $3 अरब जो जेको नुक़सानु आहे उहो कराची जा उन में जेके नुक़सान आहिनि उनजी उन में का बि एडिशन न आहे। कराची जो नुक़सानु या उनजो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थियणु हिकिड़ो अलॻि मामिलो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त हू ख़ैरात नथा घुरनि बल्कि हू इंसाफ़ घुरनि था। दुनिया जे सुधरियल मुल्कनि पंहिंजी तरक़ी जे लाइ जंहिं तरह जो नुक़सानु ॾिनो आहे उनखे उन्हनि जो अज़ालो करण जी ज़रूरत आहे। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे तज्ज़िया निगार ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहब जॉइन कयो। भट्टी साहब भली कार, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। महिरबानी। भट्टी साहब, पीपल्स पार्टी या सिंध सरकार मौजूदा सूरत हाल खां बिल्कुलु पाण खे पोइते करण जी जेका ॻाल्हि कई आहे त उन्हनि ते कंहिं बि तरह जा इल्ज़ाम लागू नथा करे सघनि। इन मौजूदा सूरत हाल खे जिते सियासी तरह असांखे कट लॻंदे नज़र आया, ज़मीनूं बचाईंदे, बंगला बचाईंदे तमामु घणी सूरत हाल थी, पर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हुननि ते कंहिं बि क़िस्म जी तनक़ीद नथी ठहे। इहा हिकिड़ी कुदरती आफ़त आहे, क़यामत खां अॻु वारी क़यामत आहे जंहिंजा नतीजा इन सूरत हाल में समूरी क़ौम खे भोगणा पइजी विया। महिरबानी सबीन। पहिरीं ॻाल्हि त जेको बिलावल चए थो न अलाए केतिरा 100 तरबेला डैम थो चए, सो 250 250 तरबेला डैम जेतिरो पाणी। हिकिड़े तरबेला डैम जी कैपेसिटी जेका आहे उहा 1 करोड़ ऐं 46 लख जेको आहे क्यूसिक्स आहे, जॾहिं त सिंधु दरिया जी जेका एन्युअल कैपेसिटी आहे उहा जेका आहे उहा लॻभॻि 11 करोड़ अञा बि बल्कि उन खां बि मथे जेको आहे उन जी जेका आहे सो 1 करोड़ उन जी आहे ऐं 14 करोड़ 60 लख जी जेका आहे उहा कैपेसिटी आहे सिंधु दरिया जे सालियाने डिस्चार्ज जी। हाणे जेकॾहिं 250 पोइ त मुंहिंजे ख़्याल में मुल्क पूरो ॿुॾी वञे हा। हींअर हिते जेको आहे सो सिर्फ़ु सिंध एतिरी बची छो आहे? इहे सिर्फ़ु 2-3 इलाइक़ा छो जेके आहिनि उहे मुतासिर थिया ऐं सिर्फ़ु उहे इलाइक़ा मुतासिर छो थिया जितां मंछुर आहे, जितां जेको आहे सो मथां FP बंदि ऐं जेको असांजो हमल डंड आहे, उनखां मथे शदाद कोट वारो कच्ची पुल वारो एरिया आहे उहो आहे, या हिन पासे असांजो RBOD जेका आहे उहा पंहिंजो LBOD जेका आहे सिर्फ़ु उहा उन में उमरकोट खां वठी करे या झुॾो डिगड़ी इस्लाम कोट या वरी मथे ख़ैरपुर जा कुझु इलाइक़ा, सांगड़ जा इलाइक़ा, सिर्फ़ु उहे मुतासिर छो थिया आहिनि? जेकॾहिं एॾो पाणी हो पोइ त मुंहिंजे ख़्याल में हींअर सिंध नज़र ई न अचणु खपे हा। 250 तरबेला, माना मूंखे त हैरत थी लॻे त ख़बर न आहे कंहिं हुनखे कैलकुलेशन्स करे ॿुधायूं। ऐं ॿियो शायदि ब्रीफिंग्स जेके आहिनि न उहे प्रॉपर जेकॾहिं वठनि ऐं हुननि खे इहा ख़बर हुजे त टोटल कैपेसिटी पाणी जी हिन वक़्त ताईं बि जेका नथा ॿुधाए सघनि, भला हलो तव्हां डैमनि जे नाले सां न ॿुधायो न, तरबेला जा 250, भला 250 खे ज़र्ब करे ॿुधायो त टोटल पाणी सिंध में केतिरा क्यूसिक्स हुयो, त पोइ वरी भला असां बि कंहिं एक्सपर्ट्स खां पुछूं त बाबा असांखे ॿुधायो त सिंध में हींअर पाणी इहो केतिरो आयो, केतिरो निकिरी वियो ऐं केतिरो अञा बीठो आहे।
एक्सपर्ट्स त भट्टी साहब बिलावल जो चवणो त एक्सपर्ट्स उन्हनि सां गॾु आहिनि। सिंध जो वॾो वज़ीर कंहिं एक्सपर्ट खां घटि आहे, इंजीनियर आहे। सिंध जे वॾे वज़ीर जी एक्सपर्टी त असांखे इन मां नज़र अची वई न त जॾहिं हुन चाहियो पए त मंशूर खे न लॻे कट ऐं आख़िर में मंशूर खे हुनखे ॿिनि हंधनि तां कट हणणा पिया। शुरू में हुनजो त न लॻे ऐं जॾहिं लॻा त ॿिनि हंधनि तां लॻा। ईअं ई जेको आहे तव्हां ॾिठो त शुरू में जेकॾहिं उहा शइ थिए हा त पोइ ते जेको नुक़सानु हो उहो न थिए हा। ऐं उन ॾींहुं बि तव्हांजी प्रोग्राम ॿुधायो त मीर साहब जॾहिं चए पियो त 107 मंशूर जी जेका आरएल डेड लेवल हूंदी आहे त बीठल पाणी में ऐं जॾहिं उनजो इनफ्लो ईंदो आहे पुठियां उनखे पाणी मुसलसिल भरींदो रहे त पोइ डेड लेवल ते ई हलाइबो आहे। त माना डेड लेवल जॾहिं पहुती पाण खे ख़बर आहे त पुठियां पाणी अचे पियो थो त उनखे तंहिंजे करे पूरो वहकिरो उनजो कंटिन्यू रखिणो हूंदो आहे त जीअं उहो कंहिं बि सतह सां नुक़सानदेह न थी सघे। ॿी शइ इहा आहे त बिलावल साहब खे किथे बि पंहिंजी का बि हुकूमत जी कोताही नज़र न ईंदी। उनजो सबबु इहो आहे त असां वटि इहो रवायती कोन्हे जो सरकार पंहिंजे मशीनरी जी पंहिंजे सॼे सिस्टम जी कंहिं बि कोताही खे क़बूल करे उनखे दुरुस्त करण जी कोशिशि कनि। इहा ई वॾे में वॾी ख़राबी हूंदी आहे। ख़राब हुकुमरानी जा ॿ सबब हूंदा आहिनि। हिकिड़ो त तव्हां नियतन दानिस्त जेको आहे उनखे ख़राब करणु चाहियो था। ॿियो त जॾहिं तव्हां ते को तनक़ीद करे या तव्हांखे को आइडेंटिफाई करे ॿुधाए त बजाए उनजे जो उनखे तव्हां रेक्टिफाई कयो उनखे बहितर करण जे तव्हां उन ते स्टैंड वठी बीहो त इहे सभु इल्ज़ाम ग़लति आहिनि त पोइ उतां ख़राब हुकुमरानी जनम वठंदी आहे। आउं त सम्झां थो ही टोटली मिसमैनेजमेंट आहे। बिल्कुलु इहो सही आहे। पाणी नॉर्मल कंडीशन्स खां वधीक हुयो। पाणी मींहं जो अॻे जे मींहंनि खां वधीक हुयो पर इहो अचानक कोन थियो। इहो जेकॾहिं अचानक थिए हा ओचितो हींअर वेठा आहियूं ओचितो तव्हांखे ख़बर पए त ॿाहिरों तव्हांजे ॿोॾि अची वई आहे ऐं ओचितो समुंड जेको आहे सो मथां सुनामी अची वई आहे त इहो त क़बूल करे सघिजे थो त इहो अचानक आहे। पर ही 3-3 महीना अॻु में जेको तव्हांखे आलमी मौसमियाती इदारा पाकिस्तान जा पंहिंजा मौसमियाती इदारा NDMA सभु उहे इंडिकेट कंदा रहिया त जेको अर्बन फ्लड आहे उनजो ख़तरो मौजूदु आहे। हुननि त तव्हांखे अर्बन फ्लड जो चयो, हुननि तव्हांखे त अञा ॿियूं शयूं बि कोन ॿुधायूं। भला तव्हां उनजे लाइ छा बंदोबस्तु कयो? अर्बन फ्लड में मिसाल सखर पियो केतिरनि ॾींहंनि खां पोइ तव्हां सखर खे ख़ाली करे सघियो। अर्बन फ्लड में तव्हांजो लाड़काणो ॿुॾो पियो उनखे तव्हां घणनि ॾींहंनि खां पोइ ख़ाली करे सघियो। अर्बन फ्लड में तव्हांजो कराची ॿुॾो पियो घणनि ॾींहंनि खां पोइ तव्हां ख़ाली कयो। त नॉर्मल जेको तव्हांखे जॾहिं हिकिड़ी इंफॉर्मेशन बि मिली त उन ते तव्हांजा इदारा सही तरह सां परफॉर्म न करे सघिया। उनजो मुख्य सबबु इहो आहे त रूटीन जेको कमु थींदो आहे चेक एंड बैलेंस कोन्हे। रोज़मर्रा जे कम में रोज़मर्रा जो तव्हांजो जेको कमु आहे जीअं गाॾी जॾहिं स्टार्ट कबी त उनखां अॻु में उनखे चेक कबो त उनजो छा छा आयल पाणी वग़ैरह सभु शयूं आहिनि उहे जॾहिं तव्हां चेक कंदा रहंदव त तव्हांजी हर शइ बहितर हूंदी। पर जॾहिं तव्हां चेक न कंदव अचानक का शइ थींदी त पोइ त ईअं थींदो। त आउं सम्झां थो बिलावल साहब जेको ब्लेम करे थो आलमी बिरादरी ते त उन्हनि खे जेको आहे सो इन जो असांखे अज़ालो भरे ॾियणु खपे। त आउं वरी सम्झां थो त उन्हनि खां त भले तव्हां अज़ालो वठो पर हिते सिंध गवर्नमेंट जूं बि कोताहियूं आहिनि उन्हनि खे बि अज़ालो भरे ॾियणु खपे। उन में उहो भट्टी सभु साहब मौजूदा सूरत हाल में सिंध गवर्नमेंट पंहिंजी कोताहियुनि ते नज़रसानी करण या ॿुधण लाइ तयारु कोन्हे। इन ई तरह जी जेका तनक़ीद या शिकायतूं जॾहिं सिंध जे वॾे वज़ीर खां इन तरह जा सवाल कया वञनि था त उनजो रिएक्शन बि तमामु घणो इन तरह अची चुको आहे त भई कंहिंजा माउथ पीस बणियल आहिनि असांखे चङी तरह ख़बर आहे। साॻियो ई रिएक्शन जेको अॼु असांखे बिलावल भुट्टो ज़रदारी जो बि नज़र आयो जंहिं इन तरह जो मैसेज ॾियण जी कोशिशि कई त इन समूरी सूरत हाल में सिंध गवर्नमेंट जी का बि ग़लती न आहे ऐं इहा जेका आहे स दुनिया जे सुधरियल मुल्कनि जो ख़मियाज़ो असां भोॻियूं था पिया ऐं ॿियो हिकिड़ी कुदरती आफ़त आहे जेके असां फेस कयूं था पिया। CM साहब हिकिड़े हंधि पाण क़बूल थो करे त असांजे सभिनी हिननि खे बि जेको आहे सो स्पेशल एजुकेशन जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि खे जेको आहे सो स्पेशल तालीम जेको आहे सो मिले त इहे शयूं थियनि। ॿिए पासे पाण क़बूल करे थो त असां खेमा बि एतिरा जेको आहे सो न ॾेई सघिया आहियूं सिर्फ़ु 2% माण्हुनि ताईं पहुचाए सघिया आहियूं। ॿिए पासे पाण इहो क़बूल कनि था त 6 महीननि ताईं इहो पाणी बीठो हूंदो नेकाल न थी सघंदो ऐं ॿिए पासे वरी चवनि था त असां सभु कुझु कयूं पिया। जेकॾहिं उहा शइ बहितर हुजे हा त मूंखे इहो ॿुधायो त अॼु ख़ैरपुर नाथन शाह जो पाणी केतिरो हुजणु खपे हा। भला तव्हां जेकॾहिं कयूं बि ऐं मूंखे त सिर्फ़ु इहो आहे त जॾहिं बि एमरजेंसी हूंदी आहे त एमरजेंसी बुनियाद ते तव्हां उनजा मयर्स कीअं वठंदा आहियो। हाणे मिसाल तव्हांजे घर में सॼो घर पाणी सां ॿुॾी वियो भरिजी वियो तव्हां छा कंदव? तव्हां 2-3 ॿिया मोटर वठंदो उनजो रस्तो ॾिसंदो त किथे उनखे कढूं। उनखां पोइ जॾहिं अञा तव्हांखे रस्तो बि न मिलंदो त पोइ ॾिसंदो त नओं रस्तो किथे ठाहियूं। जेकॾहिं अञा तव्हांखे नए रस्ते जे लाइ बि ॾुखियाई थींदी त उनखां पोइ तव्हां कोशिशि कंदो त भला हिते को वॾो खॾो खोटियूं जंहिंमें उन में पाणी हलियो वञे। उनखे त छॾियो
भला रस्तनि जी बहाली हिन वक़्त ताईं थी आहे? हिन वक़्त ताईं दादू सेवण रोड जेको आहे उहो उन जी बहाली केतिरी थी आहे? हिन वक़्त ताईं तव्हांजो कंडियारो भिरिया जेको सॼो रोड ख़राबु थी वियो आहे उन जी बहाली जो कमु तेज़ी सां थिए पियो या कोन पियो थिए? तव्हांजो होॾां जेको आहे सो बहिराण हाईवे जेको आहे सो उहो हेॾां जुॾे जा सभु जेके बि रस्ता आहिनि जेके बि जेको आहे सो लेफ्ट बैंक सां उन में अफेक्टेड थिया आहिनि उन्हनि जा त हूंदो त ईअं आहे त तव्हां तरजीह तइ कंदव त पाकिस्तान सॼे जी मुख्य ट्रैफ़िक किथां थी सिर्फ़ु हिननि जो बि ॾोहो कोन्हे, हिननि सां गॾोगॾु ख़ुदि वफ़ाक़ी हुकूमत बि ज़िम्मेवार आहे। सॼे पाकिस्तान जी ट्रैफ़िक कराची खां शुरू थिए सॼे पाकिस्तान जे शहरनि ॾांहुं वञे थी। त सिंध जे अंदरि जिते जिते पाणी जे बीहण जे करे या मींहनि जे पाणी उनखे जेको आहे रोडनि खे ख़राबु करण जे करे जेको असरअंदाज़ कयो आहे, मुतासिर कयो आहे, उन ते ख़ुदि NH जो केतिरो तहरुक आहे उहो किथे बि नज़र कोन थो अचे। हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त जिते जेकॾहिं नज़र बि अचे थो त उहो ईअं कमु आहे जीअं आम जेको मेंटेनेंस रिपेयर वारो रेगुलर कमु हूंदो आहे न, उहे मेंटेनेंस रिपेयर वारा रेगुलर कमु पिया था नज़र अचनि, जंहिंमें नंढड़ा नंढड़ा पथर विछाए मथां थोरो ज़ोर बार ॾेई करे वरी उनजे मथां डांबर विछाइणो आहे। एमरजेंसी रेस्क्यू कीअं थींदी आहे त तव्हांखे यकदमि उहो रस्तो बहाल करिणो आहे जो उहो उन ते फिलो उन तरह सां हली सघे। तव्हां कराची खां निकिरो पने आकिल ताईं तव्हांखे घटि में घटि 24 कलाक लॻी वेंदा बाय कार, ऐं जेकॾहिं तव्हां जेको आहे सो वरी बस वग़ैरह ते आयो त शायदि इन खां बि वधीक तव्हांखे टाइम लॻी वञे। इन ई तरीक़े सां तव्हां हिन पासे जेकॾहिं लाड़काणे वञण था चाहियो त लाड़काणे जा उहे रस्ता आहिनि ई कोन, तव्हांखे अंदरूं सननि रस्तनि खां निकिरणो पवंदो जिते ख़ुदि उहे रस्ता अहिड़ा सोड़ा आहिनि जो कॾहिं उहा ट्रैफ़िक जैम थी वञे त 10-10 कलाक जेका आहे माण्हू उते फाथा बीठा आहिनि। ट्रैफ़िक वारो मामिलो उनखे बि छॾियो, वरी अचो सिहत ते। भला सिहत ते तव्हां जेको कुझु थी वियो हाणे त ख़बर आहे न त घणा लख माण्हू रोडनि रस्तनि ते पिया आहिनि, घणियूं औरतूं आहिनि। तव्हां पाण उन ॼाणे हिकिड़े ॼाणे मैडम अज़रा साहिबा जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं हुन तादाद बि ॿुधायो त हेतिरियूं ॻोरहारियूं औरतूं जेके आहिनि उहे इन्हनि सभिनी बिल्कुलु मुतासिरीन में आहिनि। त तव्हां ॿुधायो त जेकॾहिं 6 महीननि ताईं उहे सभु उन्हनि रोडनि ते पियूं हूंदियूं औरतूं त उन्हनि जो छा थींदो, उन्हनि खाद खुराक जो छा थींदो, उन्हनि जे इलाज जो छा थींदो, ऐं ईअं ई ॿियूं जेके तबाहियूं बीमारियूं थियनि थियूं पयूं उन्हनि जे लाइ छा थियो आहे। त हुअण त ईअं खपंदो आहे त असांखे हर वक़्तु हिते त मोबाइल कैंपूं नज़र अचणु खपनि न, सिंध गवर्नमेंट जे हेल्थ डिपार्टमेंट जा मोबाइल यूनिट्स हुजनि जंहिंमें 8-8 10-10 गाॾियूं जेको आहे सो हिकु ई वक़्तु जेको आहे सुबुह जो निकिरनि किथे नज़र अचनि। ऐं आउं त बार बार सभिनी मीडिया वारनि खे चवंदो रहंदो आहियां ऐं ख़ुदि सरकार खे बि इहो चवां थो, थी सघे थो असां नथा ॾिसूं, असांखे नज़र नथो अचे, भला जिते जिते कनि था हुनजी हिकिड़ी प्रेस रिलीज़ जारी कनि ऐं उन खां पोइ उन मीडिया खे ऑफर कनि, इनवाइट कनि त अचो असां सां गॾु हलो, ॾिसो असां हिते मेडिकल जेका आहे असां रिलीफ कीअं पिया था ॾियूं, अचो ही ॾिसो असां हिते पंपिंग स्टेशन्स भट्टी साहब असां कोशिशि कयूं था ग़ज़ाला सां बि असांजो राब्तो थिए जीअं पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ बि अची वञे, पर जंहिं तरह सां बिलावल इन ॻाल्हि खे बि एडमिट कयो त असां वटि एतिरा वसीला कोन्हनि के असां सम्झूं था त सभिनी माण्हुनि ताईं पहुची न सघिया आहियूं ऐं सभिनी माण्हुनि खे असां सहूलियतूं या रिलीफ न ॾेई सघिया आहियूं छो त असां वटि एतिरा वसीला कोन्हनि के। हिननि हिन साल जी बजट केतिरी पेश कई? वसीला इहे ई आहिनि जेका तव्हां बजट पेश कई आहे, उन में तव्हांखे कंहिं चयो आहे त उन रेगुलर बजट खे मेंटेन रखो। तव्हां टोटल जा टोटल हेड्स जिते बि तव्हांखे लॻे थो त ही हेड्स असांखे हाणे हिते ख़र्च न करणु खपनि, उनखे डाइवर्ट करणु खपे। हिकिड़े साल जी पूरी बजट जेकॾहिं तव्हां मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जी मिसाल कल्चर डिपार्टमेंट जी तव्हां जेकॾहिं हींअर बजट डाइवर्ट करे जेको आहे सो हिननि रिलीफ जे कमनि ते हेल्थ ते लॻाईंदो, तव्हां खां को पुछंदो छा? तव्हां खां एजुकेशन जी जेका ॿी बजट आहे जेका इज़ाफ़ी तव्हांखे स्कूलनि जी बहाली जे लाइ या इन जे लाइ रखंदा आहियो, मेंटेनेंस लाइ रखंदा आहियो, उनखे तव्हां जेकॾहिं हेॾे डाइवर्ट कंदो, जेके स्कूल अफेक्ट ई थिया आहिनि, सॼी बजट उन्हनि ते लॻाईंदो त तव्हांखे केरु पुछंदो छा? मसइलो सिर्फ़ु इहो आहे त उहा कैपेसिटी, उहा सलाहियत ऐं उहो नियत उहा त उहा तव्हां इरीगेशन जा पैसा जेके रखिया हूंदा उहे इरीगेशन जा पैसा तव्हां सभु खपाए छॾिया छा? या त वरी ही ॿुधाइनि त हिननि जेका बि सॼी हिन साल जी बजट रखी हुई उहा सॼे जी सॼी कंज़्यूम करे चुका आहिनि ठीकु ऐं उहा सॼी कंज़्यूम हिननि छा ते कई आहे उहे बि भला अंग अखर ॿुधाइनि। ऐं भट्टी वरी साहब हाणे बि बिलावल इन ॻाल्हि खे एडमिट कयो त इमदाद तमामु घणी मिली रही आहे, इन में को शक न आहे त इमदाद नथी मिले, पर ज़ाहिर आहे हुनजो यूटिलाइज़ेशन या हुनजी ऑडिट बि थियणु घुरिजे या थिए त काफ़ी शयूं साम्हूं अची वेंदियूं। मूंसां गॾु ई रहिजो। पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ ॾियण जे लाइ मेंबर्स इन असेंबली ग़ज़ाला सियाल असांखे जॉइन कयो आहे। ग़ज़ाला भलीकार गुफ़्तगू तव्हां ॿुधी भट्टी साहब जी ॻाल्हि कजे पई अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई हुन में तमामु घणो हुनजो हार्ड जेको लहजो हो बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो हो त उन्हनि ते अजाया इल्ज़ाम हयां था वञनि, त हुननि बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणो त वो डूबे नहीं, हमें डुबाया गया, इन तरह जा इल्ज़ाम हणनि था।
त बिलावल भुट्टो ज़रदारी वसी इन हवाले सां जेको आहे सो बिल्कुलु तमामु घणी क्लियरिफिकेशन ॾिनी, एक्सप्लेन कयो, पर मूंखे इहो ॿुधायो त जॾहिं तव्हां ऑन ई नथा कयो त का कोताही थी आहे या का ग़लती आहे त पोइ माण्हुनि जे खे कीअं तव्हां ऑन कंदो, या माण्हुनि खे तव्हां छॾे ॾिनो आहे त भई बैन अक़वामी जेतिरी फंडिंग थिए या जेतिरी इमदाद अचे उन खां पोइ उन इमदाद आहर माण्हुनि खे रिलीफ या रिहेबिलिटेशन जे हवाले सां का पॉलिसी जोड़ी वेंदी? फ़िलहाल सिंध गवर्नमेंट हथ मथे करे छॾिया आहिनि त जेतिरी तबाही थी आहे असां वटि त वसीला ई कोन्हनि के। बिल्कुलु मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे? जी बिल्कुलु जी। हा ज़मीन बिल्कुलु इहो क़ौमी सालियो हुयो जेको तमामु वॾो साल जेको थियो आहे सैलाब जो। पहिरियों त तमामु घणियूं बारिशूं थियूं, पोइ वरी बारिशनि सां गॾु वरी असां बलोचिस्तान जो जेको पाणी हुयो उन असांखे इलाही वधीक ॿोड़े छॾियो सिंध खे, छो जो कोई रस्तो न हुयो न बलोचिस्तान खे असां सिंध वारा हेठाईंदे आहियूं। बहरहाल जेको अदा चवे थो त बजेटूं जेके पयूं आहिनि बिल्कुलु ईअं ई थींदो। बजेट जेका जंहिं बि खाते जी आहे, स्कूल तबाह थी विया आहिनि, अस्पतालूं तबाह थी विया आहिनि, माण्हुनि जा घर माण्हू जेके आहिनि बेघर थिया आहिनि। एग्रीकल्चर भी तबाह थी विया, जिन ते असां डिपेंड कंदा आहियूं, असांजी इकोनॉमी डिपेंड कंदी आहे एग्रीकल्चर ते। उहे असांजी सफ़ा ख़तम थी वई आहे। हाणे मुल्की सूरत हाल जेका आहे उहा सिंध हुकूमत ज़ाहिरा सभई बेबस आहिनि। त पहिरियां त इहो हुयो त असां पाणी कढूं, माण्हुनि जिथे ॿुॾिया पिया आहिनि, पाणी कढूं, को रस्तो न पियो मिले त पाणी कहिड़े पासे, ॿिन्ही पासे ॾो पाणी हुयो। असांजा शहराऊं तबाह थी वियूं आहिनि, रोड रस्ता सभु तबाह थी विया आहिनि। उन जे लाइ वेही मां त इहो ई चवंदमि त जेके बि सियासी पार्टियूं आहिनि, इहो त डिज़ास्टर त वॾो आहे, इन सभिनी जे लाइ उते सोचण जो मुक़ाम आहे त असां सभई वेही ऐं इन खे मोह ॾियणो आहे। जीअं न आहे त हुकूमत जो बिल्कुलु फ़र्ज़ु आहे ऐं हुकूमत करे बि रही आहे। हर कंहिं वटि खाधो पीतो टेंट वग़ैरह पहुची रहिया आहिनि, छो जो पहिरियां जेको असांजो हुयो असांजी हुकूमत जो त अॻ में माण्हू जेके ॿुॾा पिया आहिनि उन्हनि खे कढूं, उन्हनि खे घरनि मां कढूं, पोइ वरी उन्हनि खे सुठी जाइ ते वेहारे ऐं उन्हनि जो सपोर्ट कजे, उन्हनि खे राशन बि मिले पियो। स्कूल बि इन्हनि सभिनी जे लाइ स्कूल खोलिया विया, उन्हनि खे उते विहारियो वियो। ग़ज़ाला बदकिस्मती आहे सिंध जे माण्हुनि जी जो पाणी मां ॿुॾल पाणी में अञा बि माण्हुनि जा लाश तरंदे निकिरनि था, ॿारनि जा लाश निकिरनि था। माण्हुनि खे कहिड़े तरह सां राशन ॾिनो वियो? केतिरा ई माण्हू जेके आहिनि से बुखनि में पार थींदा रहिया, ॿारनि जे खाद खुराक जे हवाले सां को इंतज़ाम न थी सघियो, मच्छरनि जा कट, मच्छरदानियुनि जी खोट, माण्हुनि में बीमारियूं निकिरी पयूं आहिनि। स्कूलनि में जिन में तव्हां तरसायो उन्हनि स्कूलनि जी सूरत हाल, उते वॉशरूम हिकिड़ो औरतुनि जे लाइ वॉशरूम न, नियाणियूं ईअं दरपदर थियनि पयूं, बेपर्दगी तमामु घणी थी वई। इन सॼी सूरत हाल खे तव्हां ॾिठो, मिसमैनेजमेंट तमामु घणी नज़र आई। ॾिसो इन सूरत हाल में ईअं ई थींदो आहे। बहरहाल हुकूमत पंहिंजे वसां हर जेको कुझु हुयो इदारा खोले ॾियणु, अस्पतालूं खोले ॾियणु, असांजे आम माण्हू बि सभिनी जी हेल्प कई। हाणे स्कूल वॾा वॾा खोले तव्हां ॾिना आहिनि, स्कूल में हिकिड़ो वॉशरूम न आहे, तव्हां कई वॉशरूम आहिनि। ज़ाहिर आहे उते इलाही फैमिलियूं जेके आहिनि त बोर्ड जे मुतासिर थियूं, त उन्हनि खे फ़िलहाल त उनखे सड़क ठकिजनि, हुनजो मथो थो ठकिजनि, उते वञनि किथे पनाह वठनि, त स्कूल में उन्हनि खे पनाह ॾिनी वई ऐं उते पहुचनि। हाणे सभिनी डीसीएन खे इहो चयो वियो आहे ऐं पैसा बि ॾिना विया आहिनि त जिन्हनि जा घर भॻा आहिनि उन्हनि राशन ऐं टेंटूं मिलनि थियूं। उहो हाणे छा कयो अथनि, डीसीएन जे हवाले कयो अथनि, उहे तपेदार आहिनि, उहे फौजी जेके आहिनि उहे उते पहुचनि था, उहे ॾियनि था उन्हनि खे जिथे जिथे मुतासिर माण्हू आहिनि। हाणे सर्वे जे लाइ डीसीएन खे करोड़े रुपया ॾिना आहिनि। हाणे उहे सर्वे कंदा त जेके मुतासिर थिया आहिनि, जिन्हनि जा घर टही पिया आहिनि, उन्हनि खे हाणे हुकूमत घर ठाराए ॾींदी। मां सम्झां थी त बहितर कमु थी रहियो आहे ऐं सिंध हुकूमत करे रही आहे। असां सभु हुन में इन्वॉल्व आहियूं कमु करे। मां वरी बि उहे ॻाल्हि कंदमि
त असां सभिनी सियासी पार्टियुनि खे तनक़ीद करण बजाए तव्हां अची सभु असांजे सिंध जे अवाम जी उन्हनि जी तकलीफ़ दूरि करण जे लाइ उन्हनि जो साथ ॾियूं। ऐं हिन महिल हुकूमत वटि बि उहो पैसा उहे बजेटूं कोन्हनि के जेके ज़ाहिरा एग्रीकल्चर तबाह थी वई आहे सभिनी। तव्हां थोरो ॾिसो त असांखे खुटी मां कुझु कोन मिलंदो। असां हाणे जेका कणिक पोखींदासीं उहा बि मुश्किल थींदी। तो असांखे ॿाहिरों कणिक घुराइणी पवंदी, असांखे उते पैसा ॾियणा पवंदा, असांखे कर्ज़ वठणा पवंदा। तो इहा वॾी प्लैनिंग सां कमु थिए। ऐं माण्हू त निकिरी आया आहिनि पाणी मां, हाणे उन्हनि खे राशन वग़ैरह मिली रहियो आहे, टेंटूं बि मिलनि थियूं। ऐं पैसा बि तव्हां ॾिसो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हो 25,000 रुपया उन्हनि खे मिलनि था। उहो बि उन्हनि खे सुठी सपोर्ट थी आहे। माण्हू अलाए छो इहे ॻाल्हियूं विसारे था छॾनि। बाक़ी हाणे सर्वे थींदो, जिन्हनि जा घर भॼी पिया आहिनि, घर किरिया आहिनि, उन्हनि खे बिल्कुलु उन्हनि जी मदद कई वेंदी। जी भट्टी गज़ाला मूंसां प्रोग्राम में रहिजो। भट्टी साहब मूंसां गॾु। भट्टी साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु प्रेस कॉन्फ्रेंस में इहा बि ॻाल्हि कई त सुप्रीम कोर्ट असांखे जेके पैसा पियल आहिनि सुप्रीम कोर्ट में उहे पैसा असांखे रिलीज़ कया वञनि। असां त ऑलरेडी अॻु में बि इहा ॻाल्हि कई त असांखे पैसा इहे रिलीज़ कया वञनि। ॾिसो, सभिनि पहिरीं ॻाल्हि त इहे पैसा जेके आहिनि इन्हनि जो इस्तेमालु इन्हनि ते फ्लड ते करण जे बजाए पहिरीं त उन बहिरिया जे हक़ीक़ी तौर ते जेको ज़मीनुनि जी खुर्द-बुर्द थी आहे या जिन माण्हुनि खे सस्ते अघनि ते ज़ोरी प्रेशराइज़ करे पुलिस फोर्स जे ज़रिए उन्हनि खां उहे ज़मीनूं वरितियूं वयूं, पहिरीं उन्हनि जो अज़ालो थियणु खपे। ॿियो उन खां पोइ जेको सुप्रीम कोर्ट जो उन ते डिसीशन आयल आहे त उनजी प्रॉपर सर्वे थियणु खपे। पहिरीं त उन ते सिंध हुकूमत खे जेको आहे सो पंहिंजी काराजुई करणु खपे, बजाए इन्हनि पैसनि जी डिमांड करण जे। बिल्कुलु इहे पैसा डिमांड करणु खपनि, पर आउं सम्झां थो इहे पैसा जेकॾहिं ईंदा त उन्हनि जो ख़बर न आहे इस्तेमालु कीअं थी वेंदो। ऐं सिर्फ़ु हिते थोरो इहो यादि ॾियारींदो लाइ सभिनी तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं कोविड शुरू थी त सिंध हुकूमत बजेट पंहिंजी रीएलोकेट करे ऐं उनखे डाइवर्ट कयो हो इलाही साथिरो अमाउंट। मूं हींअर कोशिशि पई कई त यादि अचे त केतिरा अरब रुपया हुया जेके हेल्थ जे लाइ जेको आहे सो ओॾे डाइवर्ट कया विया। पर हींअर तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त सिंध हुकूमत अञा ताईं कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी का बि नोटिफिकेशन कोन जारी कई आहे त हेतिरो अमाउंट असां हेॾे रीएलोकेट कयूं था। जॾहिं त फेडरल गवर्नमेंट जो जेको अमाउंट आयो, जेको एनडीए में ॾे वियो, त उहो बि सम्झो न हुजण जे बराबरि आहे। उहे को 5 अरब रुपया जेके आहिनि उहे हुननि एलोकेट कया इन जे लाइ स्पेशल फ्लड ग्रांट जे लाइ। उन खां पोइ वरी जेके ॿिया पैसा उन्हनि खे मिलिया उन मां मेजर पोर्शन ही बेनज़ीर इनकम सपोर्ट में हलिया विया। जेको हींअर फ्लड वारनि खे हिननि जेको आहे सो ॾिना उन में ख़बर न आहे 63 अरब आहिनि या केतिरा जेके आहिनि उहे उन में बि हलिया। बिल्कुलु ठीकु आहे, उहे बि तव्हां ॾिना, पर उन्हनि जो बि सही तरह सां अंग अखर ऐं हिसाब किताब ॾियणु खपे त जेके वधीक मुतासिर थिया आहिनि माण्हू आया उन्हनि खे 100% मिलिया या तव्हां सॼे सिंध में सभिनी खे जिन खे बि कार्ड आहिनि सभिनी खे तव्हां ॾेई छॾिया। मूंखे त हिन में छाकाणि त इहे शयूं सभु हिते असां वटि थींदियूं रहियूं माज़ी में। इन ई कार्ड ते तव्हां ॾिठो केतिरा नाला निकिरी आया 17 ग्रेड जा ऑफिसर, उन्हनि जा पंहिंजे फैमिली जा, पंहिंजे घर वारनि जा नाला बि निकिता लिस्टुनि मां। ऐं केतिरा ई हिते रुॻो न सॼे पाकिस्तान में जेको आहे सो उहे अहिड़ियूं केतिरियूं लिस्टूं निकितियूं। त ईअं न थिए त उहे पैसा होॾे ईंदा आहिनि, पर असुलु जेको मामिलो आहे हीअ पैसा तव्हां उन्हनि खे जिन खे ॾियो था उन खां वधीक जेका ज़रूरत आहे उहा आहे सरकार जे तरफ़ां उन्हनि जी मदद। सरकार जे तरफ़ां पैसा ॾियणु मदद कोन्हे, मदद इहा आहे त तव्हां उते पाणी बीठो आहे उहो कॾहिं था कढो, उहो कीअं निकिरंदो जो वापसि उहे माण्हू वञी बहाल थियनि। भट्टी साहब, 50% पाणी त निकिरी चुको आहे न, बिलावल चए थो 50% असां कढी चुका आहियूं। कहिड़नि इलाइक़नि मां, कहिड़नि शहरनि में माण्हू मोटणु शुरू थी विया आहिनि? वॾनि शहरनि जा उनजा नाला ॿुधायो। 50% ख़ैरपुर नाथन शाह आबाद थी वियो आहे, 50% गाजी खुआवड़ आबाद थी वियो आहे, 50% ख़ुदि जेको आहे सो झांगारा बाजारा जे इलाइक़नि जा या हिते ई जेको आहे तो मंछूर जे आसपास जा जेके बि इलाइक़ा ॿुॾी विया उहे सभु आबाद थिया आहिनि। सिर्फ़ु उहे मथां वारा जेके पाणी जेको हेठि लथो आहे उन्हनि मथां वारनि इलाइक़नि ते जेके माण्हू वञी जेको आहे तो पाण वेठा आहिनि तो वेठा आहिनि। ऐं ॿियो जेको जीअं चवनि था न त असां माण्हुनि खे उतां पाणी मां कढियो बचायो, सभ खां वॾो मिसाल आहे ख़ैरपुर नाथन शाह। तव्हां ऐलान करे छॾियो त शहर ख़ाली कयो, घणियूं बसूं तव्हां खणी वियो, घणियूं ट्रकूं खणी वियो, घणो ट्रांसपोर्टेशन जो सामान खणी वियो जो माण्हुनि खे उतां रेस्क्यू करे कढो। ऐं उन खां अलावा ख़ुदि जेके बि अहिड़े क़िस्म जा आख़िर में दादू खे जेको आहे ओचितो राति जो जेको आहे सो ऐलान कयो त निकिरी वञण जो ऐलान करणु ऐं माण्हुनि खे उतां बाहिफ़ाज़त बाइज़त पर्दा कढी कंहिं प्रॉपर जॻह ते मुंतक़िल करण लाइ तव्हां कुझु कयो?
वाना वज़ीरिस्तान में ऐं सवात में जॾहिं तालिबान जेको आहे सो कब्ज़ो कयो त उन वक़्त में तव्हां IDPs जे लाइ सरकारी तौर ते सिंध हुकूमत कैंप लॻाई जेका आहे कराची जे अंदरि अफेक्टीस जे लाइ IDPs जे लाइ तव्हांखे यादि हूंदो ऐं उन्हनि खे चयूं त अचो भली अची करे जेको आहे हिते रहो भला सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं कराची जे अंदरि ऑफिशियली का कैंप डिक्लेयर कई त हीअ कैंप आहे जंहिंमें अचो 5 लख माण्हू जेको आहे सो असां रहाए सघूं था पाण ई चवनि था 1.5 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि भला 1.5 करोड़ माण्हुनि मां उहे सिर्फ़ु कैंपुनि जो तादादु ऑफिशियली जेके सरकार जे हुन में हलनि थियूं पयूं बिल्कुलु ईअं ई जीअं कंहिं हिकिड़ी मज़हबी जमायत जूं कैंपूं आहिनि जिन ते बोर्ड हर शइ लॻा पिया आहिनि उहे जेको आहे सो टेंट उन्हनि जा ऐं माण्हू उते 24 कलाक मौजूदु आहिनि मेडिकल जी कैंप बि लॻी पई आहे अहिड़नि शहरनि जा नाला खणनि उन्हनि इलाइक़नि जा नाला खणनि रुॻो ॿुधाइनि त हीउ शहर हीउ शहर हीउ शहर बाक़ी कंहिंखे ॾेई छॾिया आहिनि ख़ुदि जॾहिं पाण CM चए थो त असां 2% माण्हुनि खे मुश्किल सां टेंट ॾेई सघिया आहियूं 2% जी माण्हू कयो था त माना 1.5 करोड़ मां उहो सिर्फ़ु जेको आहे सो 3 लख माण्हुनि खे मुश्किल सां 3 लख टेंट हिननि विराया पोइ मिलिया कंहिंखे ख़बर न आहे जी गज़ाला अॼु इहो अदा जेको ॿुधाए पिया तव्हां जेको सवाल पुछियो पाणी जे हवाले सां जी त पाणी काफ़ी एरियाज़ मां निकितो आहे ऐं असांजे पासे मां ख़ैरपुर जी ॻाल्हि कंदमि त उते जेके स्कूलनि में माण्हू वेठा हुया उहे जाथो जाथो जो पाणी जिथां जो बि पाणी निकितो त उहे माण्हू उते स्कूल ख़ाली करे पंहिंजे घरनि में वापसि विया बाक़ी हाणे 50% बिल्कुलु पाणी निकितो आहे बाक़ी अञा 50% पाणी निकितो आहे उहे उन जे लाइ बि कोशिशूं हुकूमत वरितियूं आहिनि बाक़ी जीअं मां तव्हांखे ॿुधायो असां जेको ॾिसो हिकिड़ी वॾी आफ़त हुई जेका असांजा ऑफिसर बि बेबस हुया मींहुं बि वसे पियो पाणी बि माण्हुनि जा घर बि किरनि पिया ऐं उहो पाण बीठा हुया उते मींहं में बि ऑफिसर जेके सभु बीठा हुया पर सूरत हाल तमामु ख़राबु हुई त हाणे काफ़ी बहितरी जी तरफ़ वञूं पिया ऐं अदा जीअं ॻाल्हि ॿुधायो पिया था बिल्कुलु सर्वे जा जेके आहे मां तव्हांखे ॿुधायो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी तव्हां बि तारीफ़ कई त हुन में अच्छा ॾिसो हाणे जेके न मुतासिर सभु थिया आहिनि तव्हां जंहिं पोस्ट ते वेठा आहियो या समझदार आहियो मुतासिर मां बि मुतासिर थी आहियां मुंहिंजो बि घर किरी पियो आहे मुंहिंजे जेके पेका आहिनि उन्हनि जा बि घर किरिया आहिनि मुंहिंजे साहुरनि जा बि घर किरिया आहिनि अगरि मां हुकूमत खे चवंदमि त तव्हां सभई चवंदा त हाणे MPA ज़ाहिरा उहो जेके मुंहिंजा भाइर आहिनि भेणूं आहिनि उहे उन्हनि खे घर अगरि घर ठही मिलंदो त तव्हां सभई चवंदा अहिड़ी क़िस्म जा खोड़ माण्हू हूंदा मिडिल क्लास जा जेके अफोर्ड नथा करे सघनि मुतासिर त सभु थिया आहिनि न माण्हुनि जा घर किरिया आहिनि ग़रीब पुअर जेके माण्हू उहे बि मुतासिर थिया आहिनि मिडिल क्लास बि जीअं उस्ताद आहिनि प्रोफेसर आहिनि डॉक्टर आहिनि उहे बि मुतासिर गज़ाला सवाल इहो आहे त इन सॼे प्रोसेस में इन सॼी ॾुखियाईनि में न फोकल पर्सन नज़र आया माण्हुनि सां बीहंदे मुतासिरनि सां न चूंडियल नुमाइंदा नज़र आया न हुकूमत जी उहा हंगामी सूरत हाल में कमु करण वारी जेका सलाहियत हुजे हा उहा नज़र आई ॾिसो हुकूमत पंहिंजो कमु करे पई बिल्कुलु करे पई फौज बि अची वई उनखे अलर्ट कयो वियो हुकूमत ऑफिसर सभु मैदान ते लथल हुया पर सूरत हाल अहिड़ी हुई जो माण्हू जेॾो पाणी घर किरनि पिया किरंदा पिया वञनि माण्हू जेतिरो माण्हू आहे ओतिरो पाणी हुयो जेतिरो जिथे ऑफिसर बेड़नि ते चढ़ी माण्हुनि खे कढी आया हेलीकॉप्टरनि जे थ्रू कढी आया जिथे जिथे हुननि जी पहुच हुई कढी आया माण्हुनि खे ऐं आहिस्ते आहिस्ते माण्हू निकिता आहिनि ॿाहिरि रोडनि ते वेहारियो ॾिसे चई स्कूलनि में वेहारियो फुल सपोर्ट कई हुकूमत ॾाढो वॾो हुयो डिज़ास्टर वॾो सैलाब आयल हुयो त उन में हुकूमत जंहिं जाइ ते इलाही परे परे एरियाज़ में जीअं अदा दादू जी ॻाल्हि कई ऐं ख़ैरपुर नासिर शाह जी तमामु घणो बलूचिस्तान जो पाणी आयो असांखे ख़ैरपुर नासिर शाह जो ऐं हिननि खे वहाए छॾियो सफ़ा जो लॻा पिया आहिनि उमेदु आहे त इंशाअल्लाह जेके असांजी आवाम सां जेके थियो आहे उनखे उन्हनि जी ग़म खे उनखे घटि कजे ऐं सर्वे कजे मां बि इहो ई चवंदमि त प्रॉपर सर्वे थिए ऐं प्रॉपर पहिरियां खां ग़रीब माण्हुनि जा अजा ठाहिया वञनि
अॻु में बि अॼु ठाहे ॾिना हुया ऐं हाणे बि। ऐं हर डिपार्टमेंट चाहे ज़ाहिर आहे असां रोड रस्ता न ठाहींदासीं त उताणी असां न पहुची सघंदासीं। ठीकु, त जेको डिपार्टमेंट जिथे आहे उहो पंहिंजो कमु करे। वॾी चाहे घर महिरबानी ठाहिण तव्हां ॿिन्ही वारनि महिमाननि जी तव्हांजो के प्रोग्राम में पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे जॉइन कयो। नाज़रीन, उहे ई रिवायती ॻाल्हियूं अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई वई उन ते पिणु बिलावल भुट्टो ज़रदारी उन प्रेस कॉन्फ्रेंस में रिएक्शन ॾींदे चयो त बेजा तनक़ीद कई वञे थी, हिकिड़ी कुदरती आफ़त आहे। हू जेको आहे सो ख़ैरात नथा घुरनि, इंसाफ़ घुरनि था। दुनिया जे सुधिरियल मुल्कनि जी तरक़ी जो ख़मियाज़ो पाकिस्तान भोॻे रहियो आहे। अॼोके प्रोग्राम में ॾींदा इजाज़त। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।